सकरंड लॻ ॻोठ कुंभ लीमा में कुछ ॾींहुं अॻु पुलिस जी चढ़ाई ऐं फंक्शन लीग अॻुवाण फ़कीर मुहिब जमाली जी गिरफ़्तारी ख़िलाफ़ फंक्शन लीग टाल के सकरंड जे अॻुवाणनि हाजी खान भट्टी, नवाब रिंद, तासीम जमाली, शमीर जमाली आबिद ऐं ॿियनि जी अॻुवाणी में नेशनल प्रेस क्लब सकरंड वारो समाजी धुरियुनि तोड़े आसपास जे ॻोठनि पुलिस ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो करे सख़्त नारेबाज़ी कई। इन मौके ते अॻुवाणनि ख़िताब कंदे चयो त फ़कीर मोहम्मद जमाली राजायतो ऐं बाकिरदार माण्हू आहे। फ़कीर मोहम्मद जमाली हर क़िस्म जे बुराई जे ख़िलाफ़ आहे। अहिड़ी शख़्स लाइ सॼी ज़िले जे पुलिस वटी ॻोठ ते चढ़ाई करणु क़ाबिल मज़म्मत अमल आहे। हुननि चयो त ॻोठ में कंहिं बि टकराव खे रोकण लाइ फ़कीर मोहम्मद जमाली पाण थाणे ते पहुची गिरफ़्तारी ॾिनी। उन बावजूद हू कोई एॾो वॾो ॾोहारी न आहे जो सियासी बुनियाद ते हिक राति में उन जे मथां 9 कूड़ियूं एफआईआरूं दाख़िल कयूं वियूं आहिनि। हुननि आईजी सिंध ऐं सिंध हाई कोर्ट जे चीफ जस्टिस खां मुतालबो कयो आहे त इन मामले जो जुडिशियल इंक्वायरी कराए फ़कीर मुहिब जमाली मथां कूड़ा केस ख़तमु कराइण खे जल्द आज़ाद करायो वञे।